अच्छा फ़हीम साहब, जेकॾहिं हिकिड़ी एप्लीकेशन फाइल थिए थी फॉर दी पर्पज़ ऑफ मेंटेनेंस जी ऐं उन में जेको वालिद साहब आहे उहो कोर्ट में अचे ई नथो, तव्हां प्रैक्टिस कयो था, तव्हांखे ख़बर हूंदी त इहा रूटीन आहे, बल्कि रवायत हिकिड़ी थी वई आहे त जॾहिं मेंटेनेंस जा केस फाइल थियनि था त जेको डिफेंडेंट साइड आहे, वालिद आहे, उहो अचे ई कोन थो। त पोइ अल्टीमेटली छा प्रोसेस आहे, छा थींदो जेकॾहिं वालिद मेंटेनेंस ॾियण जे लाइ तयारु न आहे ऐं 2-3 सालनि जो ॿारु आहे जेको माउ वटि आहे ऐं माउ खे घरां कढी थो छॾे या हुनखे तलाक ॾेई थो छॾे? बिल्कुलु। ऐं ॾिसो, अगरि मेंटेनेंस जो केस फाइल थियो आहे फैमिली कोर्ट में, ठीकु आहे, सेक्शन 9 में फाइल थींदो आहे ऐं इन में शुरू जा नोटिस थींदा आहिनि, ठीकु आहे न, समन वग़ैरह थींदो आहे कोर्ट में, फर्स्ट हेयरिंग जो जेको आहे फिक्स थींदी आहे, पोइ जेको आहे हिन में वरी रिपीट थींदो आहे, पब्लिकेशन थींदी आहे, ठीकु आहे। पोइ बि अगरि न ईंदो आहे त कोर्ट जेको आहे उनखे मैटर खे जेको आहे एक्स पार्टी जेको आहे प्रोसीड कंदी आहे, यकतरफ़ा जेको आहे, ठीकु आहे। यकतरफ़ा जेको आहे उन में डिसीशन अची वेंदो आहे, मेंटेनेंस जी डिक्री जेको आहे हुन में कोर्ट जेको बि मेंटेनेंस अमाउंट जेको आहे ॿार लाइ, या सपोज़ हुन में जेको आहे वाइफ आहे उहो पंहिंजी मेंटेनेंस बि घुरी आहे, क्लेम कई आहे, त हुन में अगरि डिक्री कोर्ट कंदी, पोइ हुनजी फर्दर जेको आहे 30 ॾींहं खां पोइ जेको आहे एग्ज़ीक्यूशन फाइल थींदी, त हुन जेको कोर्ट जेको आहे सगूरी जेको आहे डिक्री ॾिनो आहे, फ़ैसिलो ॾेई चुकी आहे, त हुन ते अमल दरामद थिए, ठीकु आहे। हुन ते जेको एग्ज़ीक्यूशन थींदी हुन में जेको आहे कोर्ट जेको आहे फर्दर हुनखे प्रॉपर्टी हुनजी जेको आहे डिफेंडेंट जी जेको आहे अटैच करी सघे थी, हुनजा जेको सैलरी आहे हुनखे अटैच करी सघे थी। पोइ अगरि पोइ बि कंप्लाइन न कंदो, हुनजी इम्प्लीमेंटेशन न कंदो, कोर्ट जेको आहे हुन में जेको आहे नोटिस इशू कंदी सेक्शन 100 में, ठीकु आहे। हुन में नॉन बेलेबल हूंदो आहे, ठीकु आहे। पोइ हुन में जेको आहे पुलिस जे थ्रू जेको आहे हुनजी जेको आहे थींदो आहे त हुनखे डिफेंडेंट खे जेको आहे प्रोड्यूस कराए जेको आहे कोर्ट हुनखे कोर्ट पंहिंजे साम्हूं, त इम्प्लीमेंटेशन जेको आहे फैमिली कोर्ट वटि पावर आहे त पंहिंजे डिक्री जेको पास कई आहे हुनखे जजमेंट ऐं डिक्री खे जेको इम्प्लीमेंट कराए एग्ज़ीक्यूशन। अच्छा इरफान साहब, जेकॾहिं डिफेंडेंट हुजे ई सुञो, नौकिरी का आहे कान, प्रॉपर्टी का आहे कान, इनकम का आहे कान, पोइ छा थींदो? सर एक्चुअली ये मैटर्स तमामु घणा आया आहिनि। डिफेंडेंट जॾहिं बि कोर्ट में ईंदा आहिनि चवंदा आहिनि त सर असांजी एतिरी इनकम आहे कोन ऐं असां मेंटेनेंस पे नथा करूं। ॾिसो, लॉ थो चए त फादर जी ज़िम्मेदारी आहे, इहा शइ क़ुर शरीफ़ जी सूरह बकरा में बि ज़िक्र थियल आहे इन शइ जो, आयत नंबर 233 में, त फादर इज़ बाउंड टू पे, हुनखे मेंटेनेंस पे करिणो, हुनजा चिल्ड्रेन आहिनि। सही। हिकिड़ो सुपीरियर कोर्ट जो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो फ़ैसिलो आहे, मां पढ़ियो हुयो, हुन में इहो लिखियलु हुयो त अगरि डिफेंडेंट जेको आहे उनखे मतिलबु ही इंसॉल्वेंट, लॉ जेको लैंग्वेज में वर्ड आहे इंसॉल्वेंट, त हुनखे कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु पाइण वारा कपिड़ा आहिनि जेके हिकिड़ो वॻो पातल आहे ऐं 1000 रुपए खां मथे का प्रॉपर्टी कोन्हे, माना इंसॉल्वेंट आहे, त उहो कुझु करे बि नथो सघे। त इन जे लाइ सुप्रीम कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो त अगरि फादर नथो पे करे सघे या ही इज़ नॉट एबल टू पे, त पोइ उन कंडीशन में उशर ज़कात हिकिड़ो जेको असां वटि इदारो आहे जंहिंखे असां बैतुल माल चवंदा आहियूं, त कोर्ट उनखे डायरेक्शन ॾिना त तव्हां हिननि जो मेंटेनेंस जेको आहे पर मंथ पे कयो। त हीअ असां वटि फॉरम आहे ऐं सुप्रीम कोर्ट जो बि इहो केस लॉ आहे असां वटि, त असां इनखे बि फॉलो करे सघूं था। जी जी फ़हीम साहब, मां हिते एड कंदुमि साईं, जेको आहे हिकिड़ी शइ आहे, ॾिसो अगरि एग्ज़ीक्यूशन जेको आहे हुनजी कंप्लाइंस नथो करे न कोर्ट, पोइ फैमिली लॉ में मेंशन आहे त हुन में जेको आहे हुनजी 1 ईयर जेको आहे इम्प्रीज़न, सिंपल इम्प्रीज़नमेंट आहे, कन्विक्शन आहे, हुनखे 1 साल ताईं जेको आहे हुनखे क़ैद में विझी सघे थी। वरी पोइ हुनखे जेको आहे रिलीज़ करे थी कोर्ट, पंहिंजो 1 ईयर जो जेको आहे पीरियड कंप्लीट करे थो, रिलीज़ करे वरी कॾहिं बि जेको आहे हुनखे एप्लीकेंट खे ख़बर पियो त हिन वटि एतिरो माल अची वियो आहे, ठीकु आहे, पोइ वरी साॻी कोर्ट में जेको आहे एप्लीकेशन ॾेई जेको आहे हुन ते जेको आहे इम्प्लीमेंट लाइ जेको आहे कोर्ट खे चई सघे थी त कोर्ट जेको आहे हिन ते डिक्री खे जेको आहे इम्प्लीमेंट कराए, त ईअं न आहे त सफ़ा जेको आहे हुनखे माफ़ु थींदो। ॿी शइ हिन में वरी एड कंदो मां हिकिड़ी, त हिन में जेको आहे रिसेंटली जेको आहे सुप्रीम कोर्ट जेको आहे हिकिड़ो जजमेंट ऑर्डर कई, त हुन में डिसाइड कयो आहे त अगरि जेको आहे फादर नथो ॾे, ठीकु आहे, पोइ हुनजो ग्रैंड फादर ऐं ग्रैंड फादर बि न आहे त वरी पोइ जेको आहे हुनजो चाचो जेको आहे हुनखे जेको आहे बाउंड करी सघे थी हिन जी जेको आहे मेंटेनेंस पे करे। त इहे सूरतूं आहिनि। जीअं साईं ॻाल्हि कई त हुन में जेको आहे हुनजी जेको आहे प्रॉपर्टी वग़ैरह अटैच थी सघे थी, या हुनखे जेको आहे फर्दर
ज़कात जेको डिपार्टमेंट आहे, ठीकु आहे, यूसी काउंसिल में, ठीकु आहे, हुनखे बि जेको आहे डायरेक्शन लाहौर हाई कोर्ट जेको आहे हिकिड़े केस में जेको आहे हे शइ डिसाइड कई हुई त हुन में जेको आहे हुन वटि जेको आहे को अहिड़ो सोर्स ऑफ इनकम न हुई त ॿारनि खे पे करे, त कोर्ट पोइ जेको आहे पंहिंजी डिस्क्रिमिनेशन में जेको आहे हुनखे ज़कात डिपार्टमेंट खे जेको आहे डायरेक्शन ॾिनी त हिनखे जेको आहे वज़ीफ़ो जेको आहे ग्रांट कयो ऐं हर मंथली जेको बेस ते जेको आहे कोर्ट में जमा थींदो, पोइ ॿारु हुनखे रिसीव कंदो हुयो। त हे लाहौर हाई कोर्ट में जेको डिसाइड। अच्छा सर, तव्हां चयो त जेकॾहिं फादर वटि एतिरी गुंजाइश न आहे त चाचे या ॾाॾे खे बि कोर्ट डायरेक्शन ॾेई सघे थी त माइनर जी मेंटेनेंस करे, पोट्री जी या बाइट्री जी। बिल्कुलु। त इहो सभु कुझु पीउ जी हयातीअ में ऑर्डर करे सघे थी? बिल्कुलु। ॾिसो, हिन में मुख़्तलिफ़ केसिस हूंदा आहिनि, डिपेंड थींदो आहे। बाज़ दफ़ा जेको आहे केस फाइल थियो या जेको आहे हुन में जेको आहे फादर जेको आहे वरी जेको आहे हुनजो हिसो हुयो, दादे जी हयाती में हुनजो हिसो आहे त सेक्शन 4 उन सेंस में जेकॾहिं इनहेरिटेड प्रॉपर्टी आहे त इन उन वटि जेको आहे पीउ जी जेको आहे प्रॉपर्टी आहे पोयों लीगल ईयर्स में, ठीकु आहे, पोइ हुनजे माउ वटि हे राइट आहे त उहो पंहिंजे ॿारनि जो पंहिंजो हुनजो ख़र्चो वठण लाइ पंहिंजे ॿारनि जो हुन कोर्ट में जेको एप्लीकेशन ॾेई ॾाॾे जे अगेंस्ट जेको आहे उहो वठी सघे थी डायरेक्शन, ते कोर्ट हुनखे बाउंड करे त हुनखे पे करे मेंटेनेंस जेको आहे। छा जे करे ॿी इन में सेक्शन 4 आहे सक्सेशन जे नाले सां। हिन में छा आहे त प्री डिज़ीज़ आहे, फादर जेको आहे फोत थी वियो पंहिंजे वालिद साहब जी हयाती में, ठीकु आहे, पोइ हुनजो ॿार खे जेको आहे आया हुनजे जेको आहे हिसो न मिलंदो प्रॉपर्टी में, क्वेश्चन थींदो आहे असांजे इस्लाम में ईअं इस्लाम में, ठीकु आहे। जेकॾहिं वालिद जी हयातीअ में पुटु फोत थी थो वञे जी जी त उनखे हिसो न मिलंदो। बिल्कुलु, ठीकु आहे। पर हिते मुस्लिम फैमिली लॉ ऑर्डिनेंस 1964 में जेको आहे 61 में हिन सेक्शन 4 आहे, ठीकु आहे, हिन में जेको आहे सक्सेशन ॾिनल आहे, प्री डिज़ीज़ सन ऐं डाटर, ठीकु आहे। अगरि सपोज़ हिकिड़ो शख़्स आहे हुनजो जेको आहे वालिद साहब जेको आहे पंहिंजे वालिद जी यानी कि ॾाॾे जी हयाती में फोत थिए थो, पोइ हुनजी जॾहिं ॾाॾे जी जेको आहे वफ़ात थींदी ऐं सक्सेशन जेको आहे इनहेरेंट प्रॉपर्टी जेको आहे ओपन थींदी, डिस्ट्रीब्यूट थींदी लीगल ईयर्स में, पोइ उहो पंहिंजो एज़ ए ग्रैंड सन जेको आहे पंहिंजे वालिद साहब जो जेको आहे शेयर जो क्लेम करे सघे थो। साॻियो जेतिरो हुनखे पंहिंजी हयाती अगरि सपोज़ उहो 0 हूंदो त उहो वठी सघे पोइ त ओतिरो ई जेको आहे शेयर हुनखे ग्रैंड सन खे मिलंदो।